अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेंबर। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 9 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया, उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त दत्ता खेल में ॻुझे इतला ते ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। क्लियरनेस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ISPR जो चवणु आहे, मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। दत्ता खेल में ॻुझे इतला ते ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त क्लियरनेस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया।